छो त जेतिरो भरवसो मूंखे तव्हांजे भाउ जे मथां आहे, शायदि उन खां वधीक भरवसो बाबा साईं खे उन ते हुयो। ऐं उन ई भरवसे जे आधार ते मूं तव्हां सां निकाह कयो आहे। मूंखे उमेद आहे त इन भरवसे खे टुटण न ॾींदो। तव्हांजो भरवसो मूंखे पंहिंजी ज़िंदगी खां वधीक अज़ीज़ आहे ऐं इहो भरवसो कॾहिं बि ख़तमु कोन थींदो। मुंहिंजी पहिरीं इहा ई कोशिशि हूंदी त मां तव्हांजे एतमाद खे क़ाइमु रखां। इन जो मक़सदु सावल ऐं हैदर जे विच में नफ़रत जो बिज छटी चुको आहे। जाबर इन्ही नफ़रत मां फ़ाइदो वठ ऐं हैदर खे पंहिंजी मुठीअ में कर। जेकॾहिं तोखे हिते ख़ुशि रहणो आहे त जीअं मां चवां न उहे कजांइ। जेकॾहिं तूं मुंहिंजे हुक्म जो इनकार कयो न त तुंहिंजे मथां अहिड़ो त बदनामी जो दाग हणंदी साईं जो सॼी ज़िंदगी कंहिंखे बि मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल न रखंदी आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।